बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मामा जो बीज़बान अब्दुल मोमिन मेमून ब मुस्तफ़ा बरसा ख़ेश के दीन हमा ओस्त, अगर ब ऊ न रसीदी तमाम बूला भी अस्त। ज़िंदगीअ जो मक़सदु आहे त तव्हां पंहिंजो पाण खे मुस्तफ़ा साईं सां सलाहियो। जेकॾहिं न सलाहे सघियासीं त पोइ अबू जहल जी, अबू लहब जी ऐं असांजी ज़िंदगीअ में को फ़र्क़ु नथो महसूसु करे सघिजे। सिंध टीवी आहे, सिंध जी उहा अमर शख़्सियत जेका असांखे असांजे दौर में नसीब थी, असां हुन मां पिरायोसीं, असां हुनखे हासिलु कयोसीं ऐं हुन असांखे पंहिंजे खून जी आबियारीअ सां इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलशन खे जेके पंहिंजे रत जो पाणी ॾिनो। मुंहिंजो मक़सदु शहीद वतन, शहीद इस्लाम हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो अलैहि रहमदा आहे। न सिर्फ़ु उन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ खे इश्क़ मुस्तफ़ा सां संवारे गुज़ारियो, उन्हनि जी जेका बि ज़िंदगीअ में गुंजार रही, अॼु बि गूंजंदी रहे थी, ता क़यामत गूंजंदी रहंदी। वॾे में वॾी उन्हनि जी जेका कामयाबी मूंखे महसूसु थींदी आहे उहा इहा आहे त हुन पंहिंजे ॼायनि खे, पंहिंजी औलाद खे उन रस्ते ते कामयाबीअ सां रवां दवां कयो। ऐं जॾहिं हादिसाती तौर ते पाण शहादत जो जाम नोश फरमाए विया, ऐं शहादत जो जाम हमेशह हादिसाती तरीक़े सां ई जेको अलाह साईं जी तरफ़ां नसीबु थींदो आहे उहो वधीक अनमोल हूंदो आहे। असां सां असांजे हिन इश्क़ जे प्रोग्राम में आशिक़ मुस्तफ़ा जी औलाद मोहतरम जनाब बिरादरम अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब मौजूदु आहिनि। भाऊ, असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। महिरबानी साईं तव्हांजी। इश्क़ मुस्तफ़ा हिकु अहिड़ो उनवान आहे जंहिं उनवान ते मां तव्हांजे आॾो कहिड़ो इंट्रो ॾियां। तव्हांजी पालना उन इश्क़ जे माहौल में थी। तव्हां जो न सिर्फ़ु वालिद साईं बल्कि तव्हांजा ॾाॾा साईं हज़रत साईं अली मोहम्मद हक़ानी अलैहि रहम, बल्कि वधीक मथां जेतिरो बि नसबनामो आहे इश्क़ मुस्तफ़ा जी, उन में मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि एड बि कंदो हलां त तव्हांजो नसुली तअल्लुक़ सुमरो ख़ानदान सां आहे। बादशाहत बि सुमरनि वटि रही आहे ऐं उहा जेका रत जी छिक थींदी आहे उहे गर्ड्स सिंध तव्हां में बि ॾिसे पई ऐं सिंध निहारे पई त तव्हां बि सिंध जी हुकुमरानीअ जे वागुनि ॾांहुं अला करे जल्दी अचो ऐं सिंध खे कुझु डिलीवर करे वेझो। इश्क़ मुस्तफ़ा जे लाइ मां न चाहींदुसि त मां तव्हांखे खां को सुवालु पुछां, मां चाहींदुसि त तव्हां सभ खां पहिरियां त तव्हांजो शुक्रियो थो अदा करियां हिन इंतिहाई अहम मौज़ू ते जेको असांजे ईमान जो जुज़ आहे, ईमान जो हिसो आहे ऐं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ खां सवाइ असांजो ईमान पूरो कोन्हे। इन अहम टॉपिक ते तव्हां मूंखे सॼियो ऐं मूंखे लबकुशाई करण जो मौक़ो बख़्शियो। मुंहिंजे शहीद वालिद जा उहे शेर मुंहिंजे कननि में गूंजी रहिया आहिनि त हमेशह बावजन अक्सर करे पंहिंजे तक़रीरुनि में ही शेर पढ़ंदा हुआ त इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में है, इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में है, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। सुभान अल्लाह। त मुसलमान जे लाइ हुजण बि ईअं घुरिजे त मुसलमान जो हूअं बि दुनिया जी फितरी इश्क़ ऐं मोहबत ते नज़र कयो त हमेशह आशिक़ माशूक़ जे वर चढ़ियल हूंदो आहे। मिले या न मिले दिलि उन सां अटकियल हूंदी आहे। हबीब ऐं महबूब जो हिक ॿिए सां तार मिलनि या न मिलनि, लेकिन इश्क़ वारी तार जुड़ियल हूंदी आहे। त पोइ मुसलमान जे लाइ बि इहो ज़रूरी आहे त मुसलमान जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उहो मिसाली इश्क़ करे जो हुज़ूर जे इश्क़ में पंहिंजो पाण खे फ़ना करे छॾे। हीउ जेको फ़ना जो लफ़्ज़ आहे, ॿ पहलू आहिनि। माण्हूअ जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ ऐं हुज़ूर जो उम्मत सां इश्क़। मूंखे जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां हुज़ूर जे उम्मत सां इश्क़ ते लबकुशाई करणु चाहियां थो। ऐं बल्कि मां तहदीस नेमत जे तौर ते चवां त असां बि सीरत जा हज़ारे बाब पढ़िया आहिनि। इहो उनवान असांजे ज़हन मां कॾहिं न गुज़रियो आहे। यकीनन इल्काव आहे, इल्हाम आहे त आका जो उम्मत सां इश्क़, आका जो उम्मत सां इश्क़ तमामु वॾी ॻाल्हि, तमामु कमाल। क़ुरान मजीद जी हिन आयत जे करे नज़र कयो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम
अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। हाणे जेकॾहिं इन आयत जे गहराईअ में पाण वञूं, अमीक नज़र सां इन आयत खे पाण जाचियूं ऐं सोचियूं, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, तव्हां ॾे पैगम्बर मोकिलियो अथमि, तव्हां मंझां मोकिलियो अथमि, तव्हां ॾे आयो आहे, तव्हां मंझां आयो आहे। हाणे असां ॾे आयो आहे, असां मंझां आयो आहे, मतां को सम्झे त नऊज़ बिल्ला जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ॾे आया आहिनि त असां जहिड़ा आहिनि। हाश वकल्ला, हे असांजो अक़ीदो आहे त ख़ुदा महबूब काइनात खे पैदा न करे हा त रब काइनात खे ई पैदा न करे हा। वजह तख़लीक़ काइनात जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं हे असांजो अक़ीदो आहे ख़ुदा जी ख़ल्क़ियल सॼी ख़ुदाई खे गॾु कजे, चरिंदनि परिंदनि हूरनि नबातात बनातात खे, जिन्नो इंस खे, पूरी काइनात खे गॾु कजे। पूरी काइनात जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि जे दज़ जो बि मुक़ाबिलो नथी करे सघे। वरफ़अना लक ज़िक्रक, मां हुज़ूर जो शान सभिनी खां बुलंद करे छॾियो, ज़िक्र सभिनी खां बुलंद करे छॾियो। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। उनजो मिसाल नंढड़ो मां तव्हांखे ॾियां। इन जी जेकॾहिं आसान लफ़्ज़नि में, सिंधी लफ़्ज़नि में, सलीस लफ़्ज़नि में, अवाम ऐं नाज़रीन खे सम्झाइण जे लफ़्ज़नि में जेकॾहिं इन जी माना कजे अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम जी, त उहा माना इहा थींदी त हुज़ूर खे उम्मत जो ग़म बर्दाश्त न आहे। हुज़ूर खे उम्मत जो ग़म बर्दाश्त न आहे। तव्हांखे ॾुख में नथो ॾिसी सघे, तव्हांखे तकलीफ़ में नथो ॾिसी सघे। तव्हां ग़मगीन आहियो, हुज़ूर ग़मगीन आहे। तव्हां परेशान आहियो, हुज़ूर परेशान आहे। हिकु दफ़े हिकिड़ो नंढो ॿारु आयो जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत, अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, ऐं अंदाज़ो कयो त हुज़ूर जो उम्मत सां इश्क़ छा आहे। नंढड़ो ॿारु आयो, साईं अम्मा मोकिलियो आहे। अवा चओ तुंहिंजी अम्मा छा थी चवे? साईं मुंहिंजी अम्मा चवे थी त असांजो बाबू फोत थी वियो आहे, असां यतीम ॿार आहियूं, घर में खाइण जे लाइ कुझु कोन्हे, रोज़ी रोटी जो इंतज़ाम थिए, कमानी मिले, को गिरह गबो मिले। ऐं ही भाउ अब्दुल मोमिन साहब इम्तियाज़ हो जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में जेकॾहिं को सवाली ईंदो हो त साईं जन पंहिंजे दरवाज़े तां सवालीअ खे ख़ाली न मोटाईंदा हुआ, कर्ज़ खणी बि इनायत फ़रमाईंदा हुआ। हालांकि पंहिंजे घर जो आलम छा आहे, 40 ॾींहं बुख ते गुज़ारो आहे। हिकु खारक ते सहरी ऐं इफ़्तारी आहे, 2 खारकुनि ते सहरी ऐं इफ़्तारी आहे, गिलास जे हिकु पाणी जे गिलास ते जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहरी ऐं इफ़्तारी आहे। लेकिन सवाली अचे थो त ख़ाली नथो मोटे। ऐं अॼुकल्ह असां पंहिंजो एहतिसाब कयूं, घर में चङो भलो पियो हूंदो ऐं शलन को ऐलान करे त बाबा शाम राशन तक़सीम थींदो, चङा भला माण्हू राशन जी लाइन में। हालांकि उहो हक़ ग़रीब जो आहे, हालांकि उहो हक़ मिसकीन जो आहे। संजन फरमायो त पुट अॼु मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दामन में दुआउनि खां सवा ॾियण जे लाइ कुझु कोन्हे। माना इशारो थियो त अॼु दामन रसूल में ॿारु वियो घर, मोटी आयो, साईं अम्मा ॿीहर मोकिलियो आहे। अब तुंहिंजी अम्मा छा थी चए? अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, त ॾुख बर्दाश्त नथो थिए, तकलीफ़ बर्दाश्त नथी थिए। तव्हां ग़म में आहियो त हुज़ूर ग़म में आहे, तव्हां ॾुख में आहियो त जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾुख में आहिनि। साईं अम्मा चए थी त खाइण जे लाइ कुझु कोन्हे, त ठीकु आहे, तव्हांजी जिस्म अतहर ते जेका कमीस पातल आहे न, पंहिंजो कुर्तो लाहे ॾियो। सुभान अल्लाह। साईं जन फरमायो त पुट जे करे, मुंहिंजो कुर्ते जे करे तव्हांजे घर में का राहत थी अचे, को सुकून थो अचे, वठि मां मुहम्मद करीम पंहिंजो कुर्तो इनायत कयो। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, तव्हां तकलीफ़ में, हुज़ूर तकलीफ़ में, तव्हां परेशानी में, जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशानी में। हज़रत बिलाल आयो, साईं हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह, नमाज़ जो टाइम थी वियो आहे, उम्मत खे इमामत करायो। सजन फरमायो बिलाल ठीक थो चए, लेकिन मुंहिंजे घर में कोई इज़ाफ़ी कपिड़ो कोन्हे जो पुठाड़ा ढके उम्मत खे इमामत कराए सघां, कुर्तो ॿाहिरि वठी वियो आहे। सुभान अल्लाह। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, तव्हां ॾे पैगम्बर मोकिलियो अथमि, तव्हां मंझां मोकिलियो अथमि, अहिड़ो पैगम्बर जेको वजह तख़लीक़ काइनात आहे। वरफ़अना लक ज़िक्रक जो मिसदाक़ पैगम्बर।
ऐं बंदनि सां इश्क इहो आहे त अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, तव्हां परेशानी में आहियो त हुज़ूर ॾुखारो आहे, तव्हां तकलीफ़ में आहियो त हुज़ूर तकलीफ़ में आहे। अॻिते हरीसुन अलैकुम, अॼुकल्ह तव्हां ऐं असां बि हरीस आहियूं। असांजो हिर्स छा आहे? भला कपिड़ा पायूं। हिर्स फितरत आहे, पोइ उनखे माण्हू डाइवर्ट काॾे थो करे। हा, भला कपिड़ा हुजनि, भली गाॾी हुजे, भलो घरु हुजे, भली मोबाइल फ़ोन हुजे, घणनि माण्हुनि जूं घणियूं ख़्वाहिशूं आहिनि। हिर्स आहे इंसान में। अलाह हुज़ूर जे लाइ बि थो फरमाए त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरीस आहिनि, हिर्स वारा आहिनि। हिर्स था कनि छाजो? त माण्हू तौबा ताइब थियनि, रुजू इलल्लाह कनि, अल्लाह जे दरवाज़े ते मोटी अचनि, तौबा कनि, इस्तग़फ़ार कनि, रुठल रब खे परचाइण जी कोशिशि कनि। सॼो ॾींहुं हिन फ़िक्र में आहिनि। पोइ नथा ॾिसनि त पथर था लॻनि ताइफ़ जे मैदान में, नथा ॾिसनि त मुंहिंजी चपल मुबारक लहू लुहान आहे, लेकिन माण्हुनि खे सॾनि था, अचो अल्लाह जे दरवाज़े जी तरफ़, मोटी अचो, तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो, रुठल रब खे परचायो। ऐं फ़िक्र केॾो आहे? हरीसुन अलैकुम, यानी मां कंहिं कंहिं वक़्तु जॾहिं इन मंज़र खे सोचींदो आहियां तड़पी वेंदो आहियां। हा, हिते मां हिकिड़ो नुक़्तो अर्ज़ु कयां त तव्हां छाकाणि त जमात सां सलाहियल आहियो, सॼी सिंध सां सलाहियल आहियो, वतन जे चइनी सूबनि जे माण्हुनि सां सलाहियल आहियो, ऐं सॼो ॾींहुं सॼी दुनिया मां माण्हू तव्हांखे ॾिसनि था, तव्हां माण्हुनि में आहियो। गुरबत जी आख़िरी हद खां वठी ख़ुशहालीअ जे आख़िरी हद ताईं हर तबिके सां उथो वियो था। इन जे करे मूंखे ख़ुशी थी त जॾहिं तव्हां इन मौज़ूअ ते गहराईअ सां सोचींदा हूंदव त इन सोच जो मां जेको वरी हिकिड़े नतीजो। ॿिए पहलूअ खां बि सोचियां थो, हरीसुन अलैकुम, इन करे ॿिए पहलू को सोचियां थो त हिकिड़ो मरहलो अहिड़ो बि हो जो मां पंहिंजे शहीद वालिद जो गोलियुनि में परूण थियल जनाज़ो खयो, ऐं उहा कैफ़ियत मूंखे मालूम आहे त मुंहिंजी कैफ़ियत छा आहे, मुंहिंजा अहसासात, मुंहिंजा जज़्बात छा आहिनि। ऐं तव्हांजी उमिरि बि उन गभरू मरहले मां थी गुज़रे। लेकिन हमरा हिकिड़ो अचे थो दरबार रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में, पुट ॿधल आहे, निक़ाब लॻल आहे, अखियूं ज़ाहिर आहिनि। ए अल्लाह जा रसूल, माफ़ी मिलंदी? साईं फरमायो मिलंदी। अल्लाह माफ़ कंदो, हरीसुन अलैकुम, त माण्हू तौबा ताइब थियनि, उनजो मिसाल ॾिसो। अल्लाह माफ़ कंदो, साईं फरमायो अल्लाह माफ़ कंदो। साईं जन ॾे आंगुर जो इशारो कयईं, तव्हां माफ़ कंदव? साईं फरमायो में माफ़ कंदो। कलमो पढ़ा, साईं कलमो पढ़ायो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कलमो पढ़ी, साईं फरमायो मुंहुं तो खोल, हरीसुन अलैकुम, ॾाढो हरीस आहे त माण्हू तौबा ताइब थियनि। साईं फरमायो मुंहुं तो खोल, खोलियो, तव्हां किताबनि खे मुतालो कयो। मुंहुं जो खोलियईं त हीअं मस्जिद नबवी में सहाबा जूं तलवारूं न्यामनि मां निकिरी आयूं। साईं तव्हांजे चाचे हज़रत हमज़ा जो क़ातिल वाशी आहे। अल्लाहु अकबर। साईं 70 टुकर कई हज़रत हमज़े खे। साईं हुनजो कले जो कढी करे वात में चॿाड़ी। साईं असां हिन जी सिसी धड़ खां धार कंदासीं। तव्हांखे तव्हांजे प्यारे चाचे जो जनाज़ो ॾिनई, अहिड़ो जनाज़ो ॾिनई जो गभा गभा थियल, जो साईं जन जेतिरो हज़रत अब्बास जे मथां रुना ऐं साईं जन खे तकलीफ़ पहुती, ऐं एतिरे ताईं जो हज़रत हमज़ा साईं, हज़रत हमज़ा साईं जो एतिरे ताईं जो कफ़न जो कपिड़ो पूरो न आहे, मथो था ढकनि त पेर ख़ाली आहिनि, पेर था ढकनि त मथो ख़ाली आहे। साहबा ऐं जी सुपर सालार बहादुर सैयद शुहदा ए हमज़ा। मूंखे एज़ाज़ आहे त मुंहिंजो बाबो बि जॾहिं क़यामत जे ॾींहुं उथंदो त हज़रत हमज़ा जे क़यादत में उथंदो इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। सॼी फर ख़बरदार, हरीसुन अलैकुम, ख़बरदार कोई वेझो न अचे, ख़बरदार कोई हिन खे वहशी खे हथ न लाहे। हिन जेका तौबा कई आहे, अल्लाह बि क़बूल कई आहे, मां मोहम्मद बि क़बूल कई आहे, मां चाचे जो खून माफ़ करे छॾियो। सुभान हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत ते था निकिरनि, नियाणी परिणियल आहे मखे पाक में, नियापो था कनि त मुंहिंजी धीउ खे इजाज़त मिले त मां बाबे सां हले, पैगाम आयो त अकेला वञो, नियाणी खे इजाज़त न आहे। गपल टाइम गुज़रियो आहे, उन खां पोइ नियाणी खे इजाज़त मिली आहे त वञो।
हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन। वञो ऐं वञी करे पंहिंजे पीउ सां मिलो। कंहिं मुहबत में साईं जन जी न्याणी निकिती हूंदी, सुभान अल्लाह। कंहिं मुहबत में हुज़ूर जी न्याणी तड़प में निकिती हूंदी त अॼु बाबे जी ज़ियारत थींदी, अॼु बाबे सां मुलाक़ात थींदी। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी सवारीअ ते सवार थियण जे लाइ थी अचे, हमरा भॼंदो आयो ऐं अची करे जो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणीअ खे ईअं लत हईं त हुज़ूर जी न्याणी सवारी तां किरी पई, ॻोरहारी। इन तकलीफ़ में हुज़ूर जी न्याणी वफ़ात करे वई ऐं कुझु अरसे खां पोइ हमरा आयो, मुंहुं ढकियल आहे, ॿुट ॿधल आहे, माफ़ी मिलंदी? मिलंदी। अलाह माफ़ु कंदो? बिल्कुलु कंदो। तव्हां माफ़ु कंदो? मां कंदुसि। कलमो पढ़ायो? साईं जन कलमो पढ़ायो। मुंहुं त खोल, केरु आहे? मुंहुं खोलियो त उहो ई न्याणी जो ॼण त क़ातिल आहे। साईं जन फरमायो तुंहिंजी तौबा जे करे हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन, मां पंहिंजे न्याणी जो खून बि माफ़ु करे छॾियो। इतफ़ाक़ आहे दिलदारी नज़र ॿुधायो पिया, पर छाकाणि त उन में इश्क जी ताबिश कार फर्मा आहे ऐं ख़ुदि असां इन शइ खे गहराईअ ताईं महसूसु न करे सघंदासीं, छो त तव्हां पंहिंजे अज़ीम वालिद साहब जो परूण थियल गोलियुनि सां जनाज़ो मुबारक खयो आहे। गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां असां सां सिंध जे आशिक़ मुस्तफ़ा जी, शहीद आशिक़ मुस्तफ़ा जी नीगर शख़्सियत भाऊ राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब असां सां मौजूदु आहिनि। दिलि ॾारींदड़ बयान पई हलिया ऐं मां बजाए कंहिं सवाल करण जी गुज़ारिश कंदुसि त उनखे असां तसलसल सां। भई इहो मुंहिंजो मतमे नज़र अॼु इहो आहे त तव्हां जंहिं टॉपिक ते प्रोग्राम पूरो महीनो रमज़ान जो कयो पिया था, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंखां सवा मुसलमान जो ईमान मुकमल कोन्हे। लेकिन इश्क़ मुस्तफ़ा में हिकु पहलू आहे जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बंदन सां इश्क़, उम्मत सां इश्क़, उम्मत सां इश्क़, पंहिंजनि पोइलॻनि सां इश्क़, इंसानियत सां इश्क़, बल्कि जिन जेके पोइ लॻ न थिया आहिनि उन्हनि सां बि इश्क़। फलअलक बाक़िउन नफ़्सक अला आसारिहिम इन लम युमिनू बिहाज़ल हदीस असफ़ा। ॾिसो न, अलाह छा थो चए त महबूब पंहिंजो पाण खे, इहा जेका आयत तव्हां तिलावत फरमाई, त महबूब पंहिंजो पाण खे एॾो ग़मगीन न कर, से माण्हू दीन जे तरफ़ नथा अचनि, पंहिंजो ग़म में एॾो पंहिंजो पाण खे परेशान न कर। आख़िरी लफ़्ज़ छा आहे? असफ़ा। असफ़ा। अंदाज़ो कयो, महराज वारी राति, हुज़ूर जे महराज बि हुन ते अचूं था, जेका वक़फ़े खां पहिरियां पंहिंजी गुफ़्तगू हले पई उनखे तसलसल उन ते अचूं पिया था। मां हिकिड़ो बंदन सां इश्क़ जो हुज़ूर जो, त महराज जी राति जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं पहुता, अल्लाह क़ुरान में उनखे हीअं बयानु फरमायो, फ़कान क़ाब कौसैन औ अदना। हालांकि इहो ख़ालिसतन अरबी मुआशिरे खे सम्झाइण जा अल्फाज़ आहिनि। तुम दना फ़तदल्ला फ़कान क़ाब कौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। रब तो फरमाए मां रहमत जा सभु पर्दा खॼाए छॾिया। महबूब मुंहिंजो दीदार पियो करे, मां महबूब जो दीदार पियो कयां। मन तू शुदम तू मन शुदी, मन तन शुदम तू जा शुदी, ताकस न गोयत बदअज़ी मन दीगरम तू दीगर। वाह वाह वाह। ऐं केतिरो वेझो कयो, फ़कान क़ाब कौसैन औ अदना। अरबनि में इहो हो त अरबनि में ॿ क़बीला जॾहिं सुलह कंदा हुआ त उन ॿिनि क़बीलनि जा सरदार ॿाहिरि माण्हुनि वटि ईंदा हुआ, तशबीह बि क़बाइली आहे, क़बाइली माण्हुनि वटि ईंदा हुआ ऐं पोइ पंहिंजूं ॿई नियामूं, तीर जंहिंसां छॾिबो आहे कमान, तीर वारी कमान, कमानूं ॿई पाण में मिलाए उन्हनि खे वेड़ींदा हुआ। एॾो वेड़ींदा हुआ, एॾो वेड़ींदा हुआ जो उन ॿिनि कमानुनि खे हिकु करे उन मां तीर छॾींदा हुआ। इहो पैगाम हूंदो हो त असांजूं ॿ कमानूं हाणे हिकु थी वियूं आहिनि, हिन मां
जेको हिन जो दोस्त उहो मुंहिंजो दोस्त, जेको हिन जो दुश्मन उहो मुंहिंजो दुश्मन, जेको हिन जो ख़ैर ख़्वाह मुंहिंजो ख़ैर ख़्वाह, हिन जो बदख़्वाह मुंहिंजो बदख़्वाह। मतिलबु दो ई ख़तम थी वई, हाणे हिकिड़ा ई अची हाणे जेको हिननि सां मुहबत कंदो असां सां मुहबत कंदो, हिननि सां नफ़रत कंदो असां सां नफ़रत कंदो, ही तीर हाणे असां ॿिन्ही जे दुश्मन में मुश्तरिक वेंदो। अल्लाह मिसाल बि इहो ॾिनो, फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना, मां महबूब खे एॾो वेझो कयुमि जीअं तुंहिंजा सरदार ॿ पंहिंजूं कमानूं वेझूं करे पैगाम ॾींदा आहिनि त असांजो दोस्त हिन जो दोस्त, हिन जो दुश्मन मुंहिंजो दुश्मन, हिन जो ख़ैर ख़्वाह मुंहिंजो ख़ैर ख़्वाह, हिन जो बदख़्वाह मुंहिंजो। अल्लाह ॼण त पैगाम ॾिनो त ॿुधी छॾियो, तव्हां ॿ कमानूं वेझूं करे दुनिया खे पैगाम ॾींदा आहियो त हिन जो दोस्त मुंहिंजो दोस्त। अॼु महराज वारी राति मां महबूब खे ॿिनि कमानुनि वांगुरु पंहिंजे वेझो करे दुनिया खे पैगाम ॾिनो आहे त हुज़ूर जो दोस्त मुंहिंजो दोस्त आहे, हुज़ूर जो दुश्मन मुंहिंजो दुश्मन आहे, हुज़ूर जो आशिक़ मुंहिंजो आशिक़ आहे। जेको हुज़ूर सां मुहबत नथो करे, मां अलाह हुन सां मुहबत नथो कयां। बल्कि अल्लाह से मशरूत करे छॾियो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। उन महराज वारी राति जेको हम कलामी थी आहे, हीअ जेको असां निमाज़ में अत्तहियात पढ़ंदा आहियूं, मुंहिंजो शहीद वालिद चवंदो हो इहो अत्तहियात ख़ाली अत्तहियात या दुआ न आहे। बाजन फरमाईंदा हुआ त इहो अत्तहियात महराज वारी राति आशिक़ ऐं माशूक़ जी कचहरी आहे, राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं, हबीब ऐं महबूब जी कचहरी आहे। ऐं उन में साईं जन छा फरमायो, अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन, त मौला तुंहिंजूं रहमतूं, तुंहिंजूं बरकतूं, तुंहिंजूं सादतूं जेके अॼु तूं मुंहिंजे लाइ ॾे थो, ऐलान थो करे, रुगो मुंहिंजे लाइ न हुजनि, मुंहिंजे औलाद जे लाइ बि, मुंहिंजे आल जे लाइ बि, मुंहिंजे असहाब जे लाइ बि, क़यामत जे सुबुह ताईं ईंदड़ मुंहिंजनि उम्मतनि जे लाइ बि। हाणे हीउ इश्क़ आहे हुज़ूर जो, त उते बि हुज़ूर उम्मत खे न विसारियो आहे। फ़ैलसुफ़े इस्लाम हज़रत मौलाना अब्दुल्लाह चांडियूं रहमतुल्लाह अलैह जन जो शेर थो यादि अचे, दिलि चाहे थी ओरियां जी, वक़्तु मेराज जे मुरसल न विसारिया मोमिन, ख़िलवत ख़ास में सभिनी खे संभालण वारा। सुन, इहो अजीब नुक़्तो आहे त उते बि अल्लाह साईं सां मुलाक़ात जे वक़्तु, महराज जे वक़्तु बि जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत खे नाहे विसारियो। उते बि हुज़ूर पंहिंजे उम्मत खे यादि रखियो आहे, इहो जनाब रसूलुल्लाह जो इश्क़ आहे पंहिंजे उम्मत सां। इहो जनाब रसूलुल्लाह जी तड़प है पंहिंजे उम्मत जे, जेका अल्लाह साईं महसूस थो करे ऐं बयान थो करे, हरीसुन अलैकुम हरीसुन अलैकुम अज़ीज़ुन अलैहि लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। हाणे अल्लाह छा थो फरमाए हिते, रऊफ़ जी माना छा आहे? इंतिहाई महिरबान, ऐं रऊफ़ुर रहीम इंतिहाई महिरबान, यानी मुबालगे जा सीगा आहिनि भाई, इंतहाई बाजारो ऐं इंतहाई महिरबान। हिते मूंखे हिकिड़ी इजाज़त हुजे त हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो यादि आयो त कीअं बाजारो ऐं कीअं महिरबान। बाजारे ऐं महिरबानी जी इंतहा ॾिसो त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो ख़ादिम हो, सहाबी, उहो मार्केट में सब्ज़ी फ़रोश, फ्रूट फ़रोश जीअं असां वटि हूंदा आहिनि ईअं गुज़र सफ़र कंदा। पोइ मार्केट में उहा जेका बि सहाबी सॻोरो नई शइ ॾिसंदो हो, नओं फ्रूट आयो आहे, नओं को मेवो आयो आहे, उहो वठी साईं जे ख़िदमत में खणी ईंदो, साईं अव्हां जे लाइ नओं फ्रूट वठी आयो आहियां, नई शइ वठी आयो, अव्हां जे लाइ हदियो आहे। साईं ख़ुशि थींदा हुआ, मुस्कुराईंदा हुआ, दुआ ॾींदा हुआ, रऊफ़ुर रहीम महिरबान आहे। महिरबानी जी मूंखे ॻाल्हि यादि आई, साईं जन पाण बि खाईंदा हुआ, साथियुनि खे बि खाराईंदा हुआ। हाणे हुयो त ग़रीब साहबी, कुझु हुयुसि कोन। कुझु ॾींहं गुज़रंदा हुआ त ओधर ते फ्रूट वठी ईंदो हो साईं जन जी ख़िदमत में। मार्केट वारा तंग कंदा, अवा पैसा ॾे, अवा ॾियां थो, वरी ॿ ॾींहं गुज़र, अवा पैसा ॾे, अवा ॾियां थो, वरी ॿ टे अवा पैसा ॾे, अवा ॾियां थो। घणो तंग कंदासीं, ॿांहूं पकड़ींदो, अला अचो, सिधो साईं जन जी ख़िदमत में, रऊफ़ुर रहीम, सिधो साईं हू अवा पोइ हफ़्ते फलाणो फ्रूट खाधो हो, हीउ पैसा थो घुरे। साईं अवा तूं मूंखे तोहफ़ो कोन ॾिनो? मां ग़रीब जो ॿार, मां कानो तोहफ़ो ॾींदुसि, मां फ़क़ीर जो ॿार, मां तोहफ़ा ॾींदुसि, मां वटि तोहफ़ा ॾियण जी वुसअत आहे।
बस नओं फ्रूट आयो, सोचुमि साईं जन खाइनि, साईं महिरबानी कयो कर्ज़ अदा कयो। साईं जन मुस्कुराईंदा बि हा ऐं पंहिंजे ग़ुलाम जो कर्ज़ बि अदा कंदा हा। रऊफ़ुर रहीम ऐं रहीम। केॾी हसीन अदा आहे ऐं उम्मत में जी एॾे ही इश्क अज़ीम आहे न, सां हुज्जत ही एॾी इश्क आहे, ही इश्क मुस्तफ़ा आहे ऐं इहा उम्मत सां। इश्क मुस्तफ़ा उन में हुज्जत जी जेका ज़रूरत पैदा थी आहे उनखे ख़बर आहे त मां कहिड़ी ॿाझारी हस्तीअ तां आहियां जेका मूंखां वधीक हूअ मूंसां इश्क थी करे। अजीब अजीब। ईअं मूंखे यादि आयो रऊफ़ रहीम ते, रहीम ते मूंखे यादि आयो त इहो साॻियो सहाबी सगोरो बीठो हो मार्केट में वॉक पे ॾे, जीअं आम मार्केट में अॼुकल्ह बि वॉक हलंदो आहे, गाह वठो, फ्रूट वठो, अदा सब्जी वठो, अदा हे वठो, ईअं थाक ते जेको वॉक हलंदो आहे, सहाबी सगोरो वॉक पियो ॾे, साईं जन उतां गुज़रिया, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, शाफ़ी महशर, साक़ी कौसर, बुलंद ऐं बाला क़दर, रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वजह तख़लीक़ काइनात, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन जो गुज़रिया उतां त साईं जन जे कननि मुबारकनि ते आवाज़ु पियो। साईं जन जॾहिं आवाज़ु पियो त साईं जन महसूसु कयो त मुंहिंजो फलाणो ग़ुलाम आहे ऐं आवाज़ु तो रऊफ़ुर रहीम, अंदाज़ो कयो। दिलचस्प ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां त कहिड़ो ताल्लुक़ हो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजी उम्मत सां। साईं जन चुप करे ख़ामोशी सां आहिस्ते 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 पोयां ग़ुलाम जे आया, ग़ुलाम जे पोयां अची साईं जन ॿई हथ मुबारक ग़ुलाम जे अखियुनि ते रखिया। सुभान अल्लाह। जीअं पाण नंढपण में तव्हांखे यादि हूंदो खेॾंदा हुआसीं, हिक ॿिए जे अखियुनि ते पोयां हथु ॾींदा हुआसीं, बाबा सुञाण मां केरु आहियां, पोइ असां नाला खणंदा हुआसीं, ॻोठ भंज धुक हणंदा हुआसीं, आदा फलाणो, वरी उहो न सुञाणींदो त अञा अखियुनि खे ज़ोर ॾींदा हुआसीं, ग़लति नालो खणंदासीं, तव्हांखे यादि हूंदो। हा, ऐं पोइ हथनि मां उन्हनि खे आङुरियुनि सां छुई सुञाणण जी पर कोशिशि ग़लति कंदा नालो हुआसीं। खणंदो त वरी ज़ोर ॾींदा हुआसीं त न तूं ग़लति नालो खयो आहे, वरी उहो ग़लति नालो ॻाल्हाइबो न हो, मतां सम्झी ॻाल्हाइबो न वञे। हो त सुञाण, वरी उहो ॿियो ग़लति नालो खणंदो वरी ज़ोर ॾींदा। त इते साईं जन अखियुनि मुबारकनि ते उन ग़ुलाम जे ते हथु रखिया, माना मतिलबु हो ॿुधाए मां केरु आहियां। हाणे ग़ुलाम जेकॾहिं आका खे बि न सुञाणे कंहिंखे सुञाणे, चुप कई बीठो आहे, ॻाल्हाए नथो। साईं जन जो ज़ोर ॾिनुसि पोइ हिते थियो, वरी चुप करे बीठो आहे। रऊफ़ुर रहीम रहीम, वरी ॻाल्हाए नथो, चुप कई बीठो आहे। साईं जन वरी ज़ोर ॾिनुसि, अञा पोइ हिते थियो, वरी बि ॻाल्हाए नथो, चुप कयो। साईं जन वरी जो ज़ोर ॾिनुसि, एतिरो पंहिंजो पाण खे पोइ हिते कयईं जो उन जी पुठी ऐं जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीनो मुबारक गॾिजी वियो। जॾहिं गॾिजी वियो त हुन पुठी साईं जन जे सीने मुबारक सां रगड़णु शुरू कई, हीअं मसणु शुरू कयईं, हीअं हलाइणु शुरू कयईं। साईं जन सम्झी विया त मूंखे सुञातो अथई। सुभान अल्लाह। त हाणे हुनखे मौक़ो मुयसरु थियो प्यार लुटण जो। हाणे 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 ॾिसो त हू छा पियो चवे, अदा फ्रूट वठो, अदा फ्रूट वठो, को आहे मूंखे फ्रूट वठे, को आहे। हाणे साईं जन था फरमाइनि, आहे को मूंखे ग़ुलाम वठे, सुभान अल्लाह। आहे को मूंखे ग़ुलाम ख़रीद करे, को आहे मूंखे ग़ुलाम वठे, मां पंहिंजो ग़ुलाम थो खपायां, को वठंदो मूंखे ग़ुलाम, मां पंहिंजो ग़ुलाम थो खपायां, को वठंदो। हो फ्रूट जो होको दे साईं जन ग़ुलाम फ़रोश जो, ग़ुलाम फ़रोश। अञा साईं जन ईअं फरमायो, ॿ टे दफ़ा जवाबु न आयो। उन ग़रीब सहाबी सगोरे जे अखियुनि मां आब वही पिया, रोअणु शुरू कई, नीर वहनि था। साईं मां ग़रीब आहियां, साईं मां मिसकीन आहियां, साईं मां मज़दूर आहियां, साईं मुंहिंजा फाटल कपिड़ा आहिनि, छिगल चपल आहे, मूंखे केरु वठंदो, मूंखे केरु ख़रीद कंदो। अल्लाहु अकबर कबीरा। जॾहिं साईं जन उन जा इहे लफ़्ज़ ॿुधा न, लफ़्ज़ ॿुधा न, साईं जन फरमायो, हथु खयो, साईं जन फरमायो, ए अल्लाह मूंखे रहाए जाए बि मिसकीननि में, क़यामत जहिड़ी मूंखे उथार जाए बि मिसकीननि। रऊफ़ुर रहीम, रऊफ़ुर रहीम, रऊफ़ुर रहीम। ही आहे इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत सां इश्क़। अंदाज़ो कयो, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। ऐं तौबा ते जेको हदीस शरीफ़ में वाक़ियो आहे त पाण हदीस कुदसी आहे, बल्कि त पाण फरमाइनि त अल्लाह साईं खे बाने जे मोटी अचण ते एतिरी ख़ुशी थी थिए
जेतिरी राहगीर मुसाफ़िर खे जंहिंखे रस्ते में वियो पए ऐं समर साण हुयसि, आराम कयईं, उथियो निंड मां त कुझु बि नज़र नथो अचेसि, मौत जो इंतज़ारु करणु लॻो ऐं सुम्ही पियो त हाणे बसि मरां, न को पाणी आहे, रणपट आहे। वरी जॾहिं हुनजी अखि थी खुले त साॻो हुनजो घोड़ो बीठो आहे, सामान बीठो आहे, पाणी पियो आहे, हर शइ पई आहे। ख़ुशीअ में चए थो त अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक। बिल्कुलु हदीस कुदसी आहे। जी हा। त तौबा यानी इश्क जो हिकिड़ो उहो अंदाज़ आहे जंहिंमें इंसानु पंहिंजे पालनहार सां सलाहजी थो वञे। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त तो गुनाहनि खां तौबह कंदड़ ईअं आहे ॼण हुन गुनाह कयो ई कोन्हे। हज़रत दाहिया क़ल्बी रज़ी अल्लाह तआला जलील क़द्र सहाबी आहे, सरदार आहे, ऐं हुज़ूर हमेशह परेशान आहिनि जनाब रसूलत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काश दहिया मुसलमान थिए, काश दहिया कलमो पढ़े, काश दहिया इस्लाम जी तरफ़ मोटी अचे। हिकिड़ी जनाब जिब्रील आहे, आका दहिया निकितो आहे, रस्ते में आहे, ग़ुलाम बणिजण पियो अचे। साईं जन जी ख़िदमत में पहुतो त साईं जन पंहिंजी नबवी चादर हज़रत दाहिया जे लाइ विछाई, त दाहिया मुंहिंजी चादर ते वेही। हज़रत दाहिया उहा चादर खईं, चुमियो, अखियुनि ते रखियो, मथे ते रखी, साईं अव्हांजी चादर दाहिया क़ल्बी जे वेहण जे लाइ न आहे, मथे जे ताज बणिजण जे लाइ आहे। साईं कलमो पढ़ायो, देरि न कयो, साईं जन कलमो पढ़ायो। हज़रत दाहिया रोअणु शुरू कयो, ज़ारो क़तार रोए थो। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दाहिया हाणे छो थो रोए, छा मसइलो आहे? कलमो पढ़ियो अथई, हाणे त मुसलमान थियो आहे। सी ज़माने जाहिलियत में जेका गुनाह थिया उन्हनि ते थो रोआं। ज़िंदा नियाणियूं दरगोर करायूं, 60 साल उमिरि गुज़री वई गुनाहनि में, मासियत में, ख़बर न आहे अल्लाह माफ़ु कंदो या न कंदो। ज़िंदा नियाणियुनि जो खून अल्लाह माफ़ु कंदो या न कंदो। जनाब जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम आयो त अल्लाह जा रसूल दाहिया खे मुबारक ॾे, जंहिं सची दिलि सां तौबा कई अथई, अल्लाह खे दाहिया जी तौबा एॾी वणी वई आहे जो अल्लाह साईं दाहिया जे इन सची तौबा जे करे इन जे नियाणियुनि जे खून खे बि माफ़ु कयो आहे, त 60 साल जे गुनाहनि खे बि माफ़ु कयो। सुभान अल्लाह। हीअ आहे गुफ़्तगूअ जो सिलसिलो पंहिंजो जारी रहंदो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, बाज़ आ हरांच हस्ती बाज़ आ, गर काफ़िरो गिबरो बुत परस्ती बाज़ आ, ईं दरगह मां दरगह अस्त नो में दी नेस्त, 100 बार अगर तौबा शिकस्ती बाज़ आ। मां अव्हांजी इजाज़त सां इश्क़ मुस्तफ़ा जो जेको मौज़ू हले पियो उन ते हिकिड़ो वाक़ियो यादि आयो, नाज़रीन जे नज़र करणु चाहियां थो। ऐं उन में हिकिड़ी अजीब नुक़्तो मिले थो पाण खे, उन वाक़िए में अजीब नुक़्तो मिले थो त हिकु दफ़े जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी प्यारी न्याणी अम्मा फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे घर तशरीफ़ फरमा थी। साईं जन ॾिठो त अम्मा फ़ातिमा अटो थी ॻोहे। साईं जन फरमायो, छा थी करे? बाबा अटो थी ॻोहियां। साईं जन फरमायो, मुंहिंजी दिलि थी चए मां तोसां गॾु मानी पचारायां। सुभान अल्लाह। बाबा मां पचाईंदुसि। साईं जन फरमायो, मां पचाईंदुसि। साईं जन इसरार कयो, अम्मा काफ़ी इनकार कयो, लेकिन साईं जन जो इसरार हो, बाबा वठो, थांव अॻियां कयो, ॻोहियो अटो, पचायो मानी। साईं जन अटो ॻोहियो, साईं जन पेड़ा ठाहिया, साईं जन तंदूर में मानी हई ऐं साईं जन कमरे में तशरीफ़ फरमा थी वियो। त पल टाइम गुज़रियो, साईं जन फरमायो त पुट खे घणियूं मानियूं पचाइणियूं आहिनि। मानी तंदूर में पचाइणी आहे ऐं काफ़ी टाइम गुज़री वियो आहे, तूं मानी खां फ़ारिग़ थी अचे कोन थी। त मानी पचे कान पई। अम्मा फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह तआला फरमायो, बाबा जेका तव्हां मानी तंदूर में हई आहे उहा पचे ई नथी। साईं जन मुस्कुरायो। साईं जन मुस्कुराए फरमायो त इहा मानी न पचंदी। बाबा इहा मानी छो न पचंदी? साईं जन फरमायो त जंहिं अटे खे मुहम्मद अरबीअ जा हथ लॻनि उन ते बाहि हराम थी, उन अटे ते बाहि हराम थी वेंदी, छो त हुज़ूर जा हथ लॻा आहिनि अटे खे, इन जे करे इहा मानी न पचंदी। जंहिं अटे खे हुज़ूर जा हथ लॻनि उनखे तंदूर जी बाहि असरु नथी करे सघे। जंहिं दिलि में इश्क़ मुस्तफ़ा हुजे, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
जंहिं दिलि में हुज़ूर जे एहतराम ऐं अक़ीदत जो रिश्तो हुजे, उहो जिस्म, उहा दिलि, उहो इंसानु इश्क़ मुस्तफ़ा सां भरपूर मुजस्सिमो जहन्नम जे नज़र कीअं थी वियो। इन सिलसिले खे असां खणी अचूं पंहिंजे अॼोके हालात जे तनाज़ुर में त ॿ इंतिहाऊं असांखे नज़र अचनि थियूं। हिकिड़ा शख़्स जेके हुज़ूर से अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ज़ाहिरी तौर ते मनसूब आहिनि, मज़हबी उलमा बि सॾजनि था, औलिया बि सॾजनि था, ऐं उन्हनि जो हिकिड़ो अजीबो ग़रीब रूप आहे ऐं उहे पंहिंजे उन इश्क़ जे तक़ाज़ाउनि खे प्रोडक्शन जे तौर ते ॼण के विकिणनि था। उलमा सू जी मां ॻाल्हि थो कयां, अहबार रोहबान जिन ते क़ुर में फिटकार कई आहे त लयाकुलून अमवाल नास बिल बातिल, इश्क़ विकिणी ऐं बातिल कूड़ था ख़रीद कनि। ॿिए पासे वरी इंतिहा इहा आहे त हिकिड़ा शख़्स जेके ॾाहा था सॾजनि, दानिश्वर था सॾजनि, क़ौम जा रहनुमा था सॾजनि, उहे इन हसीअ जे हवाले सां एतिरो कॉम्प्लेक्स जो शिकार आहिनि जो उन जे मुतालिक़ अजीब दायां फायां आया बायां वेठा था बकनि। त इन हालात जे तनाज़ुर में तव्हां अॼु असांखे कीअं चवंदव त इन में विचूं रस्तो असां कहिड़ो अपनायूं? ॾिसो, उन में मां हिकिड़ो विचो रस्तो हिकिड़ो अलॻि मौज़ू थींदो। मां वरी माज़रत सां थी सघे थो त मुंहिंजे हिन ॻाल्हि सां तव्हां या मुंहिंजा नाज़रीन इतफ़ाक़ न कनि, लेकिन असां में हिकु मर्ज़ु आहे। असां में मर्ज़ु इहो आहे त असांखे घरु ठाराइणो आहे, ऑफिस ठाराइणी आहे, बिल्डिंग ठाराइणी आहे, इलाइक़े जो बहितरीनु इंजीनियर ॻोल्हींदासीं ऐं उन इंजीनियर जे मशवरे सां असां पंहिंजे घर जो बुनियादु रखंदासीं। ख़ुदा न ख़ास्ता असांजे घर में को बाबो, का अम्मा, का भेण, को भाउ मरीज़ थिए थो ऐं बीमार आहे, 50 माण्हुनि खां पुछंदासीं त बहितरीनु डॉक्टर केरु आहे, ऐं पोइ उन बहितरीनु डॉक्टर ते लखें रुपया ख़र्च करे ऐं बहितरीनु डॉक्टर खां पेट जे सूर जो, मथे जे सूर जो इलाजु कंदासीं, कराईंदासीं। ॿार खे स्कूल मोकिलिणो आहे त 10 माण्हुनि खां पुछंदासीं त शहर जो भले में भलो स्कूल कहिड़ो आहे, उते पंहिंजे ॿार खे एडमिशन वठी ॾींदासीं। लेकिन जॾहिं साॻे ई माण्हूअ खे, जंहिंखे इंजीनियर जी ज़रूरत आहे, जंहिंखे डॉक्टर जी ज़रूरत आहे, जंहिंखे बहितरीनु गाॾीअ जी मैकेनिक जी ख़राबु थिए त बहितरीनु मैकेनिक जी ज़रूरत आहे, पंहिंजे पुट खे अंग्रेज़ी पढ़ाइण जे लाइ, साइंस पढ़ाइण जे लाइ, केमिस्ट्री पढ़ाइण जे लाइ, बायोलॉजी पढ़ाइण जे लाइ बहितरीनु उस्ताद जी ज़रूरत आहे, उन जे साम्हूं जॾहिं दीन जो मामिलो ईंदो, चवंदो मां मौलवी आहियां, मां आलिम आहियां, तूं मूंखे दीन जा मसइला छा थो सेखारे, हल मुला पंहिंजो कमु कर, तूं मूंखां वधीक दीन थो ॼाणे छा, मां दीन थो ॼाणा। हालांकि इहा बि ख़बर न अथसि त बिस्मिल्लाह जे शुरू में जेका बे आहे उनजो सीगो कहिड़ो आहे। इरशाद सरफ़ जो हुनखे हिकिड़ो इब्तिदाई जेको बाप पढ़णु कोन ईंदो, लेकिन उहो बहितरीनु मौलवी आहे, बहितरीनु आलिम आहे। तालीम जो फ़ुक़दान आहे। असां हर फील्ड में एक्सपर्ट ॻोल्हियूं था, लेकिन दीनी मामलात में जाहिलनि खे पंहिंजो पेशवा। न, मां चाहींदुसि त तव्हां दिलि खोले इन ॻाल्हि ते बि ॻाल्हायो त जेके दीन सां निस्बत क़ाइमु करे कमर्शलाइज़ थी विया आहिनि, थी सघे थो माण्हू उन्हनि खां बि पढ़ंदा हुजनि। पैंट शर्ट वारो ग्रेजुएट नथो थी सघे थो सूट बूट ॾाढो फर्स्ट क्लास हुजेसि, टाई छा आहे वाह जी हुजेसि, लख 1.5 लख रुपए जो बूट पातल हुजेसि, 20-25 लखनि जी घड़ी हथ में हुजेसि, हुजे निसोरो ॼट। जीअं हर पैंट शर्ट वारो पढ़ियल लिखियल नथो थी सघे, ईअं ई हर पटके ऐं ॾाढ़ी वारो मौलवी नथो थी सघे, पीर बि नथो थी सघे। मौलवी में पोइ सभु अची विया, पीर, फ़कीर, ज़ाकिर, ज़वार, पीर वरी मौलवियुनि खां गोरा आहिनि। तव्हां पीरनि जे त मूंखे ॿाराइण था चाहियो। न, असल में असांजी नाम निहात पीर चइजे, नाम निहात असांजी बुनियादी तौर ते ही ज़िमेदारी बणिजे थी त छो त तव्हांजा न बल्कि सॼी सिंध जा हिकिड़ी रूहाना रहनुमा हुया असांजा, शहीद तव्हांजा वालिद साहिबु रहमतुल्लाह अलैह जन, उहे सरेआम बातिल खे ललकारी न रहिया। न, मां बि सरेआम, मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह मौक़िफ़ वाज़े रहियो आहे। ॾिसो न, अहबार रुहबान, हाणे अहबार रुहबान में असां सां अलमियो कहिड़ो आहे त मुफ़सिर सभु लिखनि था त अहबार माना यहूदियुनि जा आलिम, रुहबान माना जेके आहिनि से ईसाइनि जा आलिम। उहो ॻाल्हि बसि माज़ीअ जी थी वई। छा अहबार रुहबान वारी नफ़्सियात लयाकुलून अमवाल नास बिल बातिल, कूड़ ॻाल्हाए माण्हुनि जा
खीसा तकणु, माण्हुनि जो माल हड़प करणु, युहर्रिफूनल कलिम अम मवाज़िही व यक्तुबून बिअयदिहिम व यक़ूलून हाज़ा मिन इंदिल्लाह, हेरा फेरी करे पंहिंजूं हथ टोकियूं ॻाल्हियूं लिखी चवनि त हे त अलाह जो पैगाम। तव्हांजे नाज़रीन खे ख़बर आहे त तव्हां मुस्तनद आलिम आहियो। तव्हांजे नाज़रीन खे ख़बर हुजणु घुरिजे त मेज़बान असांजो मुस्तनद आलिम आहे माशाअल्लाह। थी सघे थो मां पंहिंजो गेटअप इन्हनि माण्हुनि जे आज़ार जे करे मटाइण ते मजबूर थियो हुजां, या माण्हुनि जे आज़ार जे करे, या का ॿी मजबूरी हुजे। उहा तव्हां ई सम्झी सघो था। लेकिन मुंहिंजी दरख़्वास्त इहा हूंदी, मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी त असां दीन खे पढ़ूं। असां जीअं मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां भले डॉक्टर खे ॻोल्हे ऐं उन खां इलाज था करायूं, भले इंजीनियर खे ॻोल्हे उन खां पंहिंजी बिल्डिंग था ठारायूं, भले मैकेनिक खे ॻोल्हे उन खां पंहिंजी गाॾी ठीकु या जदीद दौर में भली साइट ते वञी उतां पंहिंजो मवाद था खणूं। हा, भले खां भले उस्ताद खे ॻोल्हे पंहिंजो पुटु उन जे हवाले था कयूं। त असांखे दीन जे मामले में बि अक़िले कुल न हुजणु घुरिजे। कंहिं मुस्तनद भले आलिम वटि वेही करे ऐं दीन जी तालीम हासिलु करणु घुरिजे। बेसिक तालीम असां वटि हुजणु घुरिजे ताकी असांखे हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु नज़र अचे, सच ऐं कूड़ में फ़र्क़ु नज़र अचे, दीन ऐं दुनिया में फ़र्क़ु नज़र अचे। अॼु त असांजो मतमे नज़र दुनिया आहे। वज़ीर आज़म साहब वेही करे चए थो त मां फ्रांस जे सफ़ीर खे पाकिस्तान मां ॿाहिरि नथो कढी सघां, इन जे करे जो मुंहिंजी मईशत ॿुॾी वेंदी। याने मां ईमान ते कंप्रोमाइज़ करण जे लाइ तयारु आहियां, मईशत ते कंप्रोमाइज़ करण जे लाइ तयारु न आहियां। इहो थियो न त ईमान रहियो ई न। ईमान ते कंप्रोमाइज़ दुरुस्त आहे, ईमान ते कंप्रोमाइज़ थींदी, वज़ीर आज़म कंदो, इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जो वज़ीर आज़म जो मदीने जी रियासत जो दावेदार आहे, इन जे लाइ आज़ाद हुजे त करे न, हो पाण जकड़े। लेकिन मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त असांखे मिन हैसुल क़ौम दीन जी मालूमात जी ज़रूरत आहे। जेको तव्हां मूंखां सवाल कयो आहे त मौलवी, पीर, फ़क़ीर, ज़ाकिर, ज़वार, उन्हनि मां जान तॾहिं छुटंदी जॾहिं पाण पढ़ंदासीं। उन्हनि मां जान तॾहिं छुटंदी जॾहिं पाण खे क़ुर मजीद जो तर्जुमो ईंदो, जॾहिं पाण जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा खां रोशनास हूंदासीं। जेसिताईं पाण रोशनास न हूंदासीं, इन्हनि कूड़नि ठगनि रहबर उम्मत मां पंहिंजी निजात असांखे न मिली सघंदी। उन जी निजात जे हुसूल जे लाइ ज़रूरी आहे त असां दीन खे पढ़ूं, दीनी तालीम हासिलु कयूं। ऐं उमिरि अॼुकल्ह अक्सर करे माण्हू जंहिंसां बि ॻाल्हाईंदा आहियूं, साईं वॾी उमिरि थी वई साईं, हाणे कीअं पढ़ां। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेका पहिरीं वही आई उहा कहिड़ी उमिरि में आई? 40 साल। 40 साल जी उमिरि में पहिरीं वही आहे। आगाज़ थो थिए 40 सालनि खां। हिकु तरफ़ आगाज़ आहे, ॿिए तरफ़ तकमील त इन मामले में बि इश्क़ मुस्तफ़ा जो तक़ाज़ो आहे त जेकॾहिं बचपन में तव्हां न पढ़ी सघिया आहियो, तव्हांजी उमिरि 40 साल ऐं 45 साल ऐं 50 साल गुज़री वई आहे, त कीबायो न 40 सालनि जी उमिरि में बि इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ जे फ़लसफ़े खे सम्झण जी कोशिशि कयो। मिनल महद इलल लहद, पींगे खां क़बर ताईं। हिकिड़ो ज़ाती हवाले सां इश्क़ मुस्तफ़ा जे उनवान जे पस मंज़र में ज़हन में अचे थो, तव्हां सां हुजाए थो सवाल त इन उमिरि में तव्हां जंहिं गभरू उमिरि मां गुज़रो था ऐं त जॾहिं वालिद गिरामी रहमतुल्लाह अलैह जन शहादत जो जाम नोश फरमायो, त बिल्कुलु हीअ उमिरि अहिड़ी आहे जंहिंमें मजाज़ माण्हूअ ते हावी थो हुजे। अलाह साईं तव्हांखे ज़ाहिरी सूंहं सोबिया सां बि नवाज़ियो आहे त इन उमिरि में माण्हू दीनी निस्बतुनि सां पाण खे मुतारफ़ कराइण में घणी अहसास कमतरी महसूसु कंदो आहे। दीन जूं ॻाल्हियूं करणु, जीअं दानिश्वरनि जी ॻाल्हि कईसीं, नाम नियाद दानिश्वर, कार्ल मार्क्स जो हवालो ॾींदा, फिसागोरस जो हवालो ॾींदा, लेनिन जो हवालो ॾींदा, पर हज़रत मुहम्मद जो हवालो ॾियण खां कीबाईंदा। त तव्हां में इहो जज़्बो जेको बरक़रार रहियो ऐं उन सां तव्हां निभायो पिया, इन जो मुअसिर हिकिड़ो पस मंज़र कीअं बयानु कंदो? उनजो मां सम्झां थो त ऐं को बि कॉम्प्लेक्स कोन्हे, तव्हां जिते बि वञो था सभिनी ते हावी आहियो, दानिश्वर आहिनि, आलिम आहिनि, नंढड़ी उमिरि में। बुनियादी तौर ते मां सम्झां थो त उनजो बुनियादी सबबु इहो आहे जो असांजे वालिद साहब में जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत ऐं इश्क़ कुटे भरियल हो। ऐं उहो वालिद साहब कोशिशि कई त पंहिंजे औलाद जे अंदरि बि उनखे डाइवर्ट कनि, पंहिंजे औलाद खे बि जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस जे नक्श क़दम ऐं सीरत तय्यबा ते हलण वारो बणाइनि।
ऐं उनजे लाइ वाले साहब सख़्तियूं बि कयूं, उहे सख़्तियूं तव्हां भोॻियूं? भोॻियूं ऐं नरमियूं बि कयूं। ने मूंखे यादि आहे, मां जॾहिं पढ़ंदो हुउसि त बाबा जन मूंखां जॾहिं मुंहिंजे मदरसे जी या स्कूल जी रिज़ल्ट ईंदी हुई त बाबा जन नतीजो पुछंदा हुआ त मार्क्स छा आहिनि, साइंस में घणियूं आहिनि, केमिस्ट्री में घणियूं आहिनि, बायोलॉजी में घणियूं आहिनि, फिज़िक्स में घणियूं आहिनि। ईअं ई मदरसे जे साइड में पुछंदा हुआ, जामी में घणियूं आहिनि, सर्फ़ में घणियूं आहिनि, नाब में घणियूं आहिनि, बुख़ारी में घणियूं आहिनि, तफ़सीर में घणियूं आहिनि। अक्सर करे हमेशह मुंहिंजा नतीजा अॼु बि तव्हां खणी ॾिसो त बनिस्बत ॿियनि दर्जनि जे ॿियनि सब्जेक्ट्स जे तफ़सीर में या सीरत जे मज़मूननि में मुंहिंजा मार्क्स कुझु वधीक हूंदा हुआ त बाबा जन ख़ुशीअ में चवंदा हुआ, हा बाबा कम बि इहो ईंदो, हा बाबा कम बि इहो ईंदो, इन ते महिनत जारी रखो, क़ुरान ते महिनत जारी रखो, हदीस ते महिनत जारी रखो, इहो कमु ईंदो। उतां इहा कुटे करे मूंखे हिकिड़ो वाक़ियो थो यादि अचे, भाऊ सां असांजी बि ज़ाती निस्बत हुई ऐं एज़ाज़ आहे असांजे लाइ। त मां उन्हनि वटि वियो हुउसि हिकिड़ो दफ़ो जामिया में इंटरव्यू करणु साईं मोहम्मद शाह अमरोटीअ जे हवाले सां। त इंटरव्यू पूरो थियण खां पोइ ॿेपरीअ जी निमाज़ जो टाइम थियो त तुलबा खे ख़िताबु कयो। मां खे मुंहिंजी ख़ुशीअ जो आलम न रहियो, तव्हां महसूसु करे सघो था। तक़रीबन 500-600 तुलबा इकराम साम्हूं आया ऐं मां तक़रीर करे मोटी आयुसि। मूंखे मुबारक ॾिननि कामयाबु तक़रीर करण ते। ऐं मूंखे पंहिंजो वाक़ियो ॿुधायनि त बाबा जन माना हज़रत हक़ानी रहमतुल्लाह अलैह जन असांजी जॾहिं तरबियत फ़रमाईंदा त जुमे जी तक़रीर मूंखे करणी हूंदी, मौज़ू ॾींदा ऐं पाण बिरांडे में वेही ॿुधंदा ऐं जेकॾहिं तक़रीर सां मां न निभाए सघंदो हुउसि त मूंसां तादीबी कारवाई बि कंदा। ईअं वाजन बि कंदा, तव्हां सां ईअं कयनि? बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मूंखे बि चयनि त जेकॾहिं तक़रीर में कामयाबु न हुजे हा त अॼु मां तोसां बि तादीबी कारवाई कयां। बिल्कुलु मूंखे यादि आहे त बाबा जन बाक़ाइदा कागज़ ते लिखंदा त फलाणी जॻह ते तव्हां तक़रीर कई ऐं उते तव्हां हीअ ग़लती कई आहे, हिनखे हीअं ठीकु कयो, हीअं न आहे, हीअं आहे, हे मौज़ू हिते हीअं तव्हां ग़लति हवालो पेश कयो आहे, हिनखे ठीकु पेश कयो। त बिल्कुलु बाबा जन निशानदेही कंदा हुआ, तरबियत कंदा हुआ। ऐं दुनिया जी तलबीअ जा ज़ाहिरी ॻाल्हि आहे मजाज़ जा थेड़ बि ईंदा हूंदा। इंसान आहे, बशरी इंसान जे अंदरि तक़ाज़ो इंसान सां मौजूदु आहिनि। लेकिन भेटाई साईं चयो जिते छोरियुनि ॾिना छाल उते लाहू थी लंघे विया। तव्हांखे बि प्रोग्राम खां पोइ घर वञिणो आहे, मूंखे बि प्रोग्राम खां पोइ घर वञिणो आहे। तव्हां ॾुखिया न, छाकाणि त इश्क़ मुस्तफ़ा मूंखे यकीन तव्हां मूंखे कंहिं जेको आहे मनसूबे जे थाते ॾे वठी वञी रहिया आहियो। लेकिन इंसान आहे, इंसान जे अंदरि बशरी तक़ाज़ा आहिनि। लेकिन हर इस्लाम हर जाइज़ तफ़रीह जी इजाज़त ॾिनी आहे। जाइज़ तफ़रीह खां मुराद हर उहा तफ़रीह आहे जंहिंमें तव्हांखे गुंजाइश हुजे बशरी तक़ाज़ा जे तहत। जेकॾहिं कंहिं जॻह ते, ऐं हीअ त शरीयत जो बि हुकुम आहे त जॾहिं तव्हां पंहिंजे औलाद खे परिणायो, चाहे उहो छोकिरे खे या छोकिरीअ खे, त उनजे शादीअ खां पहिरियां उन्हनि खां उनजी मर्ज़ी पुछो। ऐं बाबा जन फरमाईंदा हुआ त जेको पीउ पंहिंजी धीउ खे ज़बरदस्ती थो परिणाए ऐं उनजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु थो उनखे परिणाए, उहो क़यामत ॾींहुं पादर खाईंदो। त बशरी तक़ाज़ा इन हद ताईं तव्हांजे लाइ जाइज़ आहे त जेकॾहिं का तव्हांखे पसंदि अचे थी त तव्हां उनजे लाइ जाइज़ रिश्तो मोकिलियो ऐं शरीयत तव्हांजे लाइ रस्तो खोलियो आहे। 4 शादियुनि जो, 3 शादियुनि जो, 2 शादियुनि जो, 1 शादी जो, जिते तव्हां पुॼी सघो त बशरी तक़ाज़ा तव्हां पूरी करे सघो था कयो। लेकिन इहा हिमत कोई करे सघे थो। हर कंहिंजे इश्क़ में घारी थी वई। सिलसिलो पंहिंजे हिन इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी निस्बत सां तव्हांजी रुगो हीअ इब्तिदाई निस्बत न आहे, मोरूसी निस्बत आहे। ऐं उन मोरूसी निस्बत में हज़रत हक़ानी रहमतुल्लाह अलैह जन खे असां विसारियूं पिया, उन्हनि जो कुझु तज़किरो थी वञे। असांजो ॾाॾो साईं रहमतुल्लाह अलैह असांजे ख़ानदान जो पहिरियों आलिम, ॾाॾा साईं हक़ानी रहमतुल्लाह अलैह, ऐं एॾा वॾा आलिम हुआ जो उन्हनि सॼे मुल्क पाकिस्तान में जंहिं सब्जेक्ट जो एक्सपर्ट उस्ताद हो उते वञी उहो हिकिड़ो किताबु उन्हनि वटि पढ़ियो। ईअं न हो त कंहिं मदरसे में दाख़िला वरितऊं ऐं उते बसि रूटीन जो इल्मु हासिलु करे, न, जाते जाते पूरे मुल्क में जंहिं किताब जो एक्सपर्ट, जिते तफ़सीर जो जेको एक्सपर्ट हो उते वञी उन खां तफ़सीर पढ़ियऊं।
हदीस जो एक्सपर्ट उते वञी हदीस पढ़ियऊं, ईअं उन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ में इल्मु हासिलु कयो। ऐं परख ऐं जय्यत आलिम एॾा वॾा हुआ जो सिंधी ज़बान में क़ुरान मजीद जा तराजिम तव्हांखे तमामु घणा मिलंदा, तर्जुमा क़ुरान मजीद जा, लेकिन तफ़सीर सिंधी ज़बान में लिखण वारो पहिरियों शख़्स शहीद ख़ालिद महमूद सूमरे जो वालिद ऐं मुंहिंजो ॾाॾो साईं रहमतुल्लाह अलैह आहे। इहो सिंधी क़ौम ते, सिंधी ज़बान ते अहसान मौलाना अली मोहम्मद हक़ानी जो, जंहिंखे डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जो वालिद ॾिसणो उहो डॉक्टर ख़ालिद महमूद खे ॾिसे। बाजन अव्वल त आख़िर मुकम्मल दीनी तालीम पंहिंजे वालिद खां पिराई। हाणे डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो छा हो, उन जे अंदरि जेको कुझु हो उहो पंहिंजे वालिद जे तरफ़ां मुंतक़िल थियो। ऐं मौलाना अली मोहम्मद हक़ानी जो तज़किरो अवां कयो त मूंखां बहितर जेकॾहिं न त मूं जेतिरो त तव्हां बि मौलाना अली मोहम्मद हक़ानी खे ॼाणे सघो था, जो अव्हांजे वालिद ऐं मुंहिंजे ॾाॾे साईं बि 7 साल पाण में गॾु गुज़ारिया, गॾु पढ़ियऊं खरड़ा में, पढ़ायूं खरड़ा जे मदरसे में, गॾु खरड़ा में पढ़िया कोन हुया, मदरसो क़ाइमु कयो, पढ़ायूं 7 साल बल्कि मदरसो क़ाइमु बि कयो। जी हा, बिल्कुलु मुंहिंजे इल्म में 7 साल रहिया। अव्हांजो वालिद साहिबु तमामु वॾो आलिम हो, बर्क आलिम सिंध जा जेका गुज़रिया आहिनि उनमें अव्हांजो वालिद सभु शामिलु रहियो। शेखुल क़ुरान हज़रत मौलाना दुर मोहम्मद मेमन, जी हा, दुर मोहम्मद मेमन साहिबु रहमतुल्लाह अलैह। अल्लाह तबारक व तआला इन्हनि बुज़ुर्गनि जे क़बरुनि खे नूर सां मुनव्वर फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांखे उन्हनि जो हक़ीक़ी जानशीन बणाए। ख़ुदि भाऊ रहमतुल्लाह अलैह जंहिंजी बाबातनि सां घाटी निस्बत हूंदी ऐं उन्हनि मां फैज़ पिराइण जे लाइ 90 किलियूं नशिस्तूं बि कंदा। कोई शक न, को बावजन खे इहो ॾाढी तड़प हूंदी जातां। ऐं मां सम्झां थो तव्हांखे बि उन्हनि जे तरफ़ मुतवजे कयो, उन्हनि उलमा इकराम जा नाला ॾिना हूंदा, पाण वठी वेंदा। जी हा, त हिननि हस्तियुनि में ते एतमाद करिणो आहे, पाण वठी वेंदा हुआ, पाण वठी वेंदा हुआ, मजलिस में विहारींदा हुआ ऐं आदाब मजलिस सेखारींदा हुआ। बसि अल्लाह साईं असांखे उन्हनि जे नक्श क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, हक़ीक़ी आशिक़ रसूल बणाए ऐं उसवे हसना जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो त फ़अल्हमहा फ़ुजूरहा व तक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। कामयाबी ऐं निजात इश्क़ मुस्तफ़ा में आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कामयाबी ऐं निजात जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दग में आहे। कामयाबी ऐं निजात हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहकामात जे मुताबिक़ हलण में आहे। ऐं अल्लाह साईं असांखे इन दग ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकल्ला, तव्हांजी महिरबानी मञनि इन जे करे ज़रूरत महसूसु नथी थिए, छो तव्हां सिंध जो सरमायो आहे ऐं सिंध खे ज़रूरत आहे त उहो तव्हांखे ॿुधे ऐं तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां सिंध खे इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सरशार कराइण जे लाइ जेका महिनत कयो पिया, शहीद वालिद रहमतुल्लाह अलैह, हज़रत दादा साईं रहमतुल्लाह अलैह जंहिंजे उन गुलशन जी आबियारी फ़रमायो पिया। नाज़रीन, असांजे गुफ़्तगूअ जो निचूड़ मां तव्हां सां कहिड़ो ओरियां त हर ॻाल्हि भाऊ जी पंहिंजे पर में हिकिड़ो गुल आहे ऐं हर ॻाल्हि उनजो निचूड़ आहे। मां आख़िर में वरी बि उहो ई शेर पढ़ां जेको इंट्रो में पढ़ियो हुयो त ब मुस्तफ़ा बरसां ख़ेश के दीन हमा ओस्त, अगर ब ऊन रसीदी तमामु बूल बि अस्त। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे इश्क़ जी माण जे लाइ असां हिननि ॻाल्हियुनि खे जॾहिं वरजाईंदासीं, बार बार ॿुधंदासीं ऐं उन्हनि खे पंहिंजे हीअं में हंडाईंदासीं त यकीनन असांजा बेड़ा पार थींदा। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।